एसएसपी टंडो मोहम्मद खान आबिद अली गडानी बलोच के हुक्म ते जिले भर में मंशियात फरोशन गैर कानूनी हथियारन ऐं अणॼातल इश्तिहारी जवाबदारन खिलाफ हलंदड़ मुहिम दौरान कार्रवाइयूं जारी आहिनि। टंडो गुलाम हैदर एसएचओ पंहिंजे स्टाफ सां गॾु गश्त दौरान थर जे शराब की दुकान ते छापो हणी शराब की दुकान के मालिक जवाबदार सिकंदर मल्हा के गिरफ्तार करे वरितो। शराब की दुकान मां 1050 लीटर कचो शराब, प्लास्टिक जा वॾा ड्रम, बाल्टियूं, बर्तन हथ कया विया। गिरफ्तार जवाबदारन खिलाफ नार्कोटिक्स एक्ट तहत केस दाखिल किया वियो। टंडो मोहम्मद खान सिटी पुलिस थाने के एसएचओ पंहिंजे स्टाफ सां गॾु गुटको सप्लाई कंदड़ शहजाद मेमन के गिरफ्तार करे वरितो, जंहिं वटां 600 किलो नुक़सानकार मानी गरीब हथ कयो वियो। जवाबदार खिलाफ मेन गरीबी गुटका एक्ट तहत केस दाखिल किया वियो। एसएचओ थाने आबादगार गुची ॼाण ऐं जदीद टेक्नोलॉजी की मदद से एक जवाबदार वली मोहम्मद वल्द अहमद लुंड के गिरफ्तार करे वरितो, जेको पुलिस के कत्ल ऐं झेड़े जे 2 केसन में घुर्बल हो। वधीक खबरों ऐं अपडेट्स के लिए असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।